अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दुलाब जे नई ईंदड़ी एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजो यूट्यूब चैनल मिर्च मलिक खे लाइ सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूर प्रेस कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो भेरनि ते सभ खां पहिरियां पहुचींदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलो था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों सोडल हाणे पंहिंजे चाचे खे चवंदो त जेसीं ताईं इहे ॻाल्हियूं हल नथा थियनि जेसीं ताईं असां हितां कॾहिं बि आज़ाद न थींदासीं ऐं हू कॾहिं बि असांखे हितां मारे नथा सघनि, छो जो हुननि जी मजबूरी आहे। उन करे असांखे मारे नथा सघनि, न त हू असांखे कलो को मारे छॾनि हा। ऐं ॿिए पासे मुराद ऐं पीरियल वारा हिकिड़ो ॾींहुं सोडल जो इंतज़ार कंदा, यानी सोडल हिननि वटि हाणे कॾहिं बि न ईंदो। पोइ मुराद मजबूर थी मुराद खे हथियार खणणो ई पवंदो, यानी रैदन वारनि जे ख़िलाफ़। मुराद हाणे होश मां निकिरी वेंदो। मुराद चवंदो त जेसीं ताईं मां इन रैदन खे पूरो नथो कयां जेसीं ताईं असांजा मसइला कॾहिं बि हल न थींदा। इन वरी ही असांखे सुख सां वेहण ॾींदो। इन करे हाणे रैदन खे मरणो ई पवंदो ऐं असांखे हाणे पूरी कोशिशि करणी पवंदी त इन सोडल खे आज़ादु कराए वठूं। जो हू सोडल मथां ॾाढा ज़ुल्म कंदा, उन करे पहिरियां सोडल खे छॾाए वठूं। अगरि असां सोडल खे आज़ादु न कयो त हू ज़ालिम सोडल खे मारे छॾींदा, सोडल खे कॾहिं बि ज़िंदा न छॾींदा। उन करे हाणे पहिरियां असांखे सोडल खे आज़ादु करणो ई पवंदो। ऐं ॿिए पासे रेत शाहनवाज़ पंहिंजे माण्हुनि खे चवंदो त हाणे मां वधीक इंतज़ार नथो करे सघां। तव्हां हाणे मुराद जो पीछो कयो ऐं यानी उनखे मारे छॾियो। तव्हां उनजो पासो वठी ऐं ॾियसि कुख वारी गोली, जीअं न ॼाण न सुञाण। पोइ तव्हां उते पासो वठी निकिरी अचिजो, उनखे का बि ख़बर न पवंदी। ऐं ॿिए पासे काकर रैदन खे चवंदो त हाणे असांखे सोडल जे घर में घिरणो ई पवंदो, हुतां कुंज वठी अचिबो। जो सोडल असां वटि क़ैद आहे ऐं सोडल जे घर में हाणे केर बि न आहे जो असांखे रोकींदो। हाणे असांखे हर हाल में कुंज खे आज़ादु करणो ई पवंदो। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त रेत शाहनवाज़ हाणे पंहिंजे शैतानगिरियुनि खां कॾहिं बि न मुड़ंदो, यानी हाणे रैदन ऐं मुराद वारनि खे पाण में विड़ाए छॾींदो। हाणे उन्हनि जे ॿिन्हिनि जे विच में बाहि ॿारे छॾींदो। हाणे हुननि जा माण्हू मरंदा, यानी नुक़सानु थींदो, यानी हाणे तबाही थींदी दोलाब ड्रामे में। ऐं ॿिए पासे रेस मंसूर सूबेदार खे चवंदो त तुंहिंजो भलो इन में आहे त तूं मुंहिंजो माण्हू आज़ादु कर, यानी उन खे ज़ाहिर कर। जेसीं ताईं तूं उन खे ज़ाहिर नथो करीं जेसीं ताईं मां तोखे अहिड़ो करे छॾींदुसि जो तूं यादि कंदे। इन करे तुंहिंजो भलो इन में आहे त तूं मुंहिंजो माण्हू आज़ादु कर, छो जो अगरि मूं तुंहिंजे मथां FIR दाख़िल कराई त पोइ तूं सॼी ज़िंदगी पछताईंदे। इन करे मां तोखे कुर्ब सां थो चवां त तूं मुंहिंजो माण्हू आज़ादु कर, यानी तो हाणे मुंहिंजो माण्हू आज़ादु न कयो त पोइ मूंखे मजबूरी सां ही क़दम खणणो ई पवंदो। सूबेदार चवंदो त मंसूर तूं चरियो त नाहे तुंहिंजो माण्हू असां वटि न आहे, असां तुंहिंजे माण्हू खे गिरफ़्तार कयूं हा त उन ख़िलाफ़ सबूत हुजनि हा, यानी शाहिदियूं हुजनि हा। ॿियो त उनजो केस बि ज़ाहिर थिए हा, उन करे हू असां वटि न आहे। रेस मंसूर चवंदो त हू तव्हां वटि न आहे त पोइ हुनखे आसमान ॻियो या ज़मीन ते लही वियो, या वरी उनखे जानवर खाई विया जो हू गुम थी वियो चतो। ऐं ॿिए पासे रैदन काकर खे चवंदो त तूं हाणे हिन मथां सोडल मथां यानी ज़ुल्म न कर, जो ही हाणे असांजे क़ैद में आहे। काकर चवंदो त हाणे तूं सिर्फ़ु सोट मूंखे मोकिल ॾे, मां इन खे कॾहिं बि ज़िंदा न छॾींदुसि। त हुन मूंखे दिलि जी बाहियूं ॾिनियूं आहिनि, यानी उन मुंहिंजी इज़त जी बेइज़ती कई, हाणे मां उनखे कॾहिं बि ज़िंदा न छॾींदुसि। रैदन चवंदो त तूं हाली 2-3 ॾींहं सब्र कर, सोडल खे ज़रूर मारबो, हुनखे कॾहिं बि ज़िंदा न छॾिबो, जो सोडल वटि कुंज क़ैद आहे। उन करे असां उन अॻियां मजबूर आहियूं। पहिरियां असां पंहिंजी इज़त खे आज़ादु कराए वठूं, पोइ सोडल हिते सवलो आहे। ऐं ॿिए पासे रेस मंसूर अम्मा साइण खे चवंदो त मूंखे पुलिस ॾाढो तंग कयो, ऐं मूंखे तव्हां ॾिस ॿुधायो त मां इन पुलिस जो मसइलो छा आहे, हाणे इन जो मसइलो कीअं हल कयां। अम्मा साइण चवंदसि जेसीं ताईं तूं इन खे ॾाढ न ॾेखारींदे जेसीं ताईं ही तुंहिंजे मथां ज़ुल्म कंदा ई रहंदा, यानी तुंहिंजे माण्हुनि खे नुक़सानु पहुचाईंदा रहंदा। इन करे हाणे तोखे इन जो बिलो करणो ई पवंदो। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।